अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PDM कराची में मैदान सजाए वरितो। पीपल्स पार्टीअ जी गैर मौजूदगीअ में सियासी शो जूं तयारियूं मुकमल। जनाबाग में कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। औरतुनि लाइ अलॻि इंतज़ाम। जलसे के PDM जो रहनुमा मौलाना फज़लुर रहमान शहबाज शरीफ़ ऐं ॿिया ख़िताब कंदा। मौलाना फज़लुर रहमान गुज़िरियल ॾींहुं PDM जे सरबराही इजलास खां पोइ चयो हुयो त PDM सिंध जे हक़नि ते बि नज़र रखे रहियो आहे। पीपल्स पार्टी पूरी संजीदगीअ सां PDM जे पुठीअ में छुरो हणण जी कोशिश कई। शहबाज शरीफ़ कराचीअ जे मसइलनि ते ॻाल्हाईंदे आबदीदा थी वियो। हुन चयो त कराचीअ सां सौतेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। शहर जे मसइलनि खे ॾिसी दिलि रत जा ॻोढ़ा ॻाड़े थी। 3 सालनि में वफ़ाक़ी हुकूमत खां अवाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो, जंहिंजो जश्न मल्हायो वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो सवाल। कराचीअ में खुली कचहरीअ दौरान चयो त वफ़ाक़ खां 370 अरब रुपया घटि मिलिया ऐं उहे हिसाब घुरी रहिया आहिनि। असां सिलेक्टेड खे न पर आवाम खे जवाबदार आहियूं। कराची ऐं सिंध जे लाइ जेको बि अची कमु करणु चाहे थो त उनखे न रोकींदासीं। अवामी शिकायतुनि ते चयो त बिजलीअ जे मसइलनि के इलेक्ट्रिक सां ॻाल्हियूं कंदासीं। महसूसु थी रहियो आहे त सिंध खे मुनासिब मनसूबे तहत दीवार सां लॻायो पियो वञे। बिलावल भुट्टो जी नवाबशाह में कारकुननि सां गुफ़्तगू। हुन चयो त इमरान खान जे अमराना रवैये खां तमामु सूबनि में एहसास महरूमी जनम वठी रही आहे। अवाम खे अकेलो न छॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी अपोज़िशन खे नाअहल ऐं हुकूमत जे लाइ ख़ुशकिस्मत करार ॾेई छॾियो। हुन चयो त हुकूमत जी ख़ुशकिस्मती आहे जो गैर संजीदा ऐं नाअहल अपोज़िशन मिली। शहबाज शरीफ़ ऐं बिलावल हुकूमत जे ख़िलाफ़ हिक हद खां अॻिते नथा वधणु चाहिनि, पर नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ निज़ाम खे तलपत करणु चाहिनि था। कोरोना SOPs जो दाइरो 13 शहरनि खां वधाए 27 शहरनि ताईं कयो वियो। लाज़मी सर्विसिस खां सवाइ तमामु तिजारती सरगर्मियूं राति 8 वॻे बंदि कयूं वेंदियूं। हफ़्ते में 2 ॾींहं मार्केटूं बंदि रहंदियूं। होटल्स ते इंडोर डाइनिंग ऐं इंडोर शादियुनि जे तक़रीबुनि ते मुकमल पाबंदी हूंदी। सरकारी ऐं निजी दफ़्तर 50% हाज़िरीअ सां कमु कंदा। तालीमी इदारनि में बि 50% हाज़िरीअ जी इजाज़त हूंदी। हाफ़िज़ाबाद क़ुरान मजीद साड़ण वारो मामिलो शहरी सरापा एहतजाज। दारे इरकम स्कूल जे तरफ़ां क़ुरान शरीफ़नि खे साड़ियो वियो। पार्क रोड ते वाक़िअ दारे इरकम स्कूल इंतिज़ामिया क़ुरान मजीदनि जे नुस्ख़नि खे साड़ियो। स्कूल इंतिज़ामिया कचिरे जे ढेर ते क़ुरान मजीदनि खे बाहि ॾेई छॾी। सड़ियल क़ुरान शरीफ़नि जे नुस्ख़नि खे शहरनि हथु करे स्कूल जे ॿाहिरां एहतजाज शुरू कयो। पुलिस जी भारी नफ़री मौक़े ते पहुची वई। सिंध एक्शन कमेटी पारां सिंध जे बरंदड़ मसइलनि बहिरिया टाउन ज़ुल्फ़कारबाद DHA समेत सिंध जे ज़मीननि ते वालार करे क़दीमी माण्हुनि खे बेघर करणु, अफ़गानियुनि धारियुनि जी लोध खे आबाद करण ख़िलाफ़ शुरू कयल गर्ता मुहिम दौड़ शहर पहुती, जिते संदन शानदार इस्तक़बाल करे शहर जो गश्त करण बैदि रैली गौसिया चौक ते जलसे जी सूरत इख्तियार करे वई। उन मौक़े ते गुलज़ार अहमद सुमरो, रोशन बुरड़ो, नवाज़ ज़ंग, असलम खैरपुरी, अतर शाह, निसार कीरियो, फलक शेर ओड ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत इक़्तिदार जी लालच ख़ातिर हमेशह सिंध सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। अफ़गानियुनि जी लोध खे आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। बहिरिया टाउन ज़ुल्फ़कारबाद समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जी आड़ में सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा करे क़दीमी माण्हुनि खे दरबदर कयो पियो वञे। पंजाब इंसानियत जो क़ातिल आहे ऐं ज़रदारी सिंध जो क़ातिल आहे, जंहिं सिंधी माण्हुनि खां जीअण जो हक़ खसे सिंध जे वसीलनि खे धारियनि हवाले करे छॾियो आहे। सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियणु घुरिजे। अञा बि ख़ामोश रहिया त असीं अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। PP ऐं PGI MQM ऐं ॿिया सिंधी अवाम जा दुश्मन आहिनि, हुननि खे सुञाणणु खपे। हुननि मुतालबो कयो त बहिरिया टाउन ज़ुल्फ़कारबाद DHA समेत सिंध दुश्मन मनसूबनि ज़रिए सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे अफ़गानी धारिया ऐं सिंध खे नओं इसराइल ठाहिण जी साज़िश बंदि कई वञे।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खैरपुर रवानगी खां ज़रदारी हाउस नवाबशाह में सिराजुद्दीन ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद ऐं नौशरो फिरोज़ जे MPs ऐं उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं मुल्क जे सियासी सूरत हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल कई। मुलाक़ात कंदड़नि में MPA हाजी अली हसन ज़रदारी, ज़िया हुसैन लंजार, MPA चौधरी तारिक आराई, गुलाम कादिर चांडियो, अयाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं अली अकबर जमाली, राशिद चांडियो, नूर नवाज़ ज़रदारी ऐं ॿिया शामिल आहिनि। नवाबशाह पीपल्स पार्टी कारकुननि ऐं सिंध एक्शन कमेटीअ जे कारकुननि विच में छिकताण, हवाई फायरिंग इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़िजी वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल राति नवाबशाह पहुतो, जंहिंखे अॼु नवाबशाह में नई तामीर थियल हाकिम अली ज़रदारीअ जे नाले सां पुल जो इफ़्तिताह करण बैदि खैरपुर वञणो हुयो, जितां सिंध एक्शन कमेटीअ जा कारकुन दौड़ में धारियनि जी आबादगारीअ लाइ लॻियल जलसे में शिरकत लाइ रैलीअ जी सूरत में वञी रहिया हुया त कुझु मख़सूस माण्हुनि जे नारनि जे करे ॿिन्ही पार्टियुनि जा कारकुन आम्हूं साम्हूं थी विया। हिक ॿिए ते लतुनि मुकुनि जो बसकारो करे ॾिनो, जॾहिं त नामालूम माण्हुनि पारां हवाई फायरिंग बि कई वई, जंहिं बैदि पुलिस ॿिन्ही धुरियुनि खे ख़ामोश कराए सिंध एक्शन कमेटीअ जी रैलीअ खे दौड़ तरफ़ रवानो कयो। जॾहिं त उन सिलसिले में सिंध एक्शन कमेटीअ जे अॻुवान निसार कीरियो मुजीब माशी चयो त असांजे पुरअमन रैलीअ ते PPA जे कुझु कारकुननि गाॾियुनि ते पथरा कयो ऐं रस्ता रोक कई। असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। कराचीअ खां लाहौर वेंदड़ आयल सां भरियल मालगाॾीअ जूं बोगियूं लीक थी वियूं। सराड़ीअ खां नवाबशाह रेलवे स्टेशन ताईं आयल वहंदो रहियो। ट्रेन खे नवाबशाह रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो, जॾहिं त गाॾीअ में मौजूदु हज़ारे लीटर आयल ज़ाया थी वियो। जॾहिं त मालगाॾीअ खे डाउन ट्रैक ते बीहारियो वियो, जंहिं सबबु कुझु कलाकनि ताईं डाउन ट्रैक ते ईंदड़ गाॾियुनि जी आमद रफ़्त मुअतल थी वई। पंजाब खां ईंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीहारियो वियो, जॾहिं त पटीदनि खां आयल रेलवे खाते जे TRC अमले पारां बोगीअ जी रिपेयरिंग कई वई, जंहिं खां पोइ मालगाॾीअ खे लाहौर रवानो करे ट्रैक खे ॿीहर बहाल कयो वियो। भेरिया रोड वासी पोरियत मुबैना तौर कराचीअ में क़त्ल। वारिसनि जो जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ भेरिया रोड फारूक एज़म चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो। वधीक मालूमात हासिल कंदासीं निसार बिरोईअ खां। भेरिया रोड वैसी पोरियत मुबीना तौर कराची में क़त्ल जी वारिसनि जो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ भेरिया रोड फारूक आज़म चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रज़ा मोहम्मद हिंद जी वारिसनि एहतिजाज कंदे चयो त रज़ा मोहम्मद खे गुल मोहम्मद हिंद ऐं ॿियनि नौजवाननि खे कराची घुराए क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि ॿुधायो त जवाबदार खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।